खेरे में क़ौमी अवामी तहरीक पारां शहर के बुनियादी सहूलतूं न मिलण खिलाफ़ मुज़ाहिरो करे सिंध बलोचिस्तान बॉर्डर ते धरणो हंयो वियो। कारकुननि पारां जब्बार सिंधी, गुल मुस्तफ़ा, अशरफ पंवर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध बलोचिस्तान बॉर्डर ते धरणो हंयो वियो। उन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त 13 महीननि खां एहतजाज करे रहिया आहियूं। 2010 जी ॿोॾि खां पोइ शहर में गैस जो निज़ाम तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि औरतूं काठियुनि ते मानी पचाए रहियूं आहिनि। मिठो पाणी न हुजण सबबि शहरी महांगे अघ ते पाणी भराए रहिया आहिनि। हुननि चयो त हिन जदीद दौर में भी शहर में नादरा हाफ़िज़ जी सहूलत न हुजण सबबि शदाद कोट लाड़काणे जा चकर पिया काटियूं, जॾहिं त डिग्री कॉलेज बि न हुजण सबबि नौजवान तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। जेकॾहिं तक जा चूंडियल नुमाइंदा सहूलतूं फराहम नथा करे सघनि त इस्तीफ़ाऊं ॾियनि। एहतजाजकर्ताउनि मुतालबो कयो त शहर खे बुनियादी सहूलतूं ॾेई परेशानी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk